रेंजर्स कार्रवाई करे पुलिस जी CIA जामशोरो जी वैन में 76 किलो जी मण खां वधीक थी वई। जी ॾेढ मण तक़रीबन ॾेढ मण चर्स जेको आहे उहो आंदी आहे कराची में होलसेल में सप्लाई करण आई शायदि। हाणे उन जे पोयां वॾा माण्हू कोई कोन्हनि, पुलिस वारा आहिनि, पर हाणे हू पुलिस वारा जेके आहिनि उहो चवंदा कि MNA MPS जा मिट माइट आहिनि, भाउ आहिनि, चाचा आहिनि, मामा आहिनि, छा आहिनि, भाउ आहिनि, जी हा भाई। सो इन करे सालनि जा साल हू ट्रांसफर बि कोन था थियनि हुतां। पुलिस जेको ॾोह कराए थी या ॾोह में इन्वॉल्व हुजे थी, इस सॼे जहान खे ख़बर आहे ही साबित थिए थो। ऐं दीदा दिल जी आहे त मतिलबु जामशोरो पुलिस जामशोरो में इहो धंधो करे, ईअं त हर पुलिस करे थी। पुलिस खे चवण खां सवाइ तव्हां लाड़काणे जा आहियो, ऐं हैदराबाद जो आहे, छा पुलिस जी मर्ज़ी खां सवाइ हैदराबाद, लाड़काणो, दादू, अलिफ बे, शिकारपुर, जेको बि नालो खणो, पुलिस कराची, ईस्ट वेस्ट साउथ, हिते छा मंशियात हली सघे थी? नथी हली सघे, नामुमकिन आहे। ईअं ॿ टे पुड़ियूं को लिकाए के ॾेई वञे, बाक़ी अॾा नथा हली सघनि। जी हा सो हुनजी मर्ज़ी सां हले थी, एसि ताईं त ठीकु हो। पर छाकाणि त जामशोरो पुलिस जा जेके कर्ता धर्ता हुआ उहो सूबे जे कर्ते धर्तनि सां, यानी कि MNA साहब सां कि MPS साहब जा मिट माइट हुजनि था, तंहिंजे करे हू चवंदा त चलो पोइ जामशोरो हाणे मार्केट नंढी थी वई आहे त पाण सूबाई सतह ते कमु शुरू कयूं था। खिलण जी ॻाल्हि इहा आहे या रोइण जी ॻाल्हि इहा आहे। ऐं वरी मुख़्तसर वजह जामशोरो में अॼु खां 20 साल अॻु, अॼु खां 40 साल अॻु या अॼु खां 20 साल पोइ चर्स या हेरोइन या मंशियात हलंदी त पुलिस जी मर्ज़ी खां सवाइ ही मर्ज़ी खां सवाइ त नथी हली सघे। त हींअर बि हली पई, हिन में का ख़बर ई कोन्हे। ख़बर छा आहे? ख़बर इहा आहे त हुननि हाणे पंहिंजो जेको मार्केट आहे वधाए छॾी, एक्सपेंशन कई आहे। माना मन एतिरो ख़राबु हुन पुलिस अफ़सरनि जो, एतिरी पोयां पुष्ट पनाही, एतिरी ॾाढ मुड़सी त चऊं त हाणे थोरो हाणे कराची वारो झलिजी पिया, थी सघे थो लाड़काणे में बि सप्लाई कंदा हुजनि, थी सघे दादू में बि सप्लाई कंदा हुजनि, थी सघे सॼी सिंध जी होलसेल वरिती हुजनि। जी हा पूरी सिंध जी जेको आहे ॾेढ मण चर्स पहुचाइण हिकिड़े क्लाइंट लाइ। जी हा पूरे ॾेढ मण चर्स जेको आहे त मतिलबु काफ़ी मतिलबु मुंहिंजे ख़्याल मूंखे ख़बर न आहे केतिरी हलंदी आहे, लेकिन व्हाट आई एम सेइंग कि इहा ॻाल्हि मतिलबु इंतिहाई घणी छिरकाईंदड़ बि आहे ऐं धिजा ॾींदड़ बि आहे। छाकाणि हीअ सिर्फ़ु चर्स जली वई आहे। छा इहो ई धंधो हेरोइन में बि थींदो आहे? छा इहो ई धंधो हथियारनि में बि थींदो आहे? हीउ जेको चयो वञे थो त भई कचे में धाड़ेलनि वटि हथियार केरु थो पहुचाए? ज़ाहिर हिन केस में बचाइण जी भरपूर कोशिशि थींदी। ज़ाहिर अगरि पुलिस वारनि जे पोयां सिर्फ़ु हिते पटे भाई जो हिसाबु न आहे, भाई भाई जो हिसाबु आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त जेके अफ़सर हिन जी इन्वेस्टिगेशन ते रखिया विया आहिनि, जंहिंमें सिराज लाशारी जहिड़ा ऑफिसर आहिनि या हिकिड़ी ख़ातून ऑफिसर मूं ॿुधो आहे हुनजी रेपुटेशन या ॿिया बि आहिनि, हुनजी रेपुटेशन ख़राबु न आहे, सुठी। बल्कि सिराज त ही प्रेशर में ईंदा कोन, त पोइ छा थींदो? 15-20 ॾींहंनि खां पोइ, महीने खां पोइ इंक्वायरी कमेटी चेंज थींदी। अगरि न थींदी त ही हिन दफ़े हथी काए